कायदे इनकलाब मोहतरम रसूल पनीजे साहब जी फिक्री अवामी इनकलाबी तंजीम अवामी तहरीक जा मरकजी सदर मोहतरम एडवोकेट वसंत थरी साहब के गुजारिश था करूँ तो पंहिंजे ख्याल जो इज़हार कन मोहतरम एडवोकेट वसंत थरी साहब हिन कॉन्फ्रेंस जी ॻाल्हि ॿोल जे लाइ मुनासिब इहो सम्झो त तमामु ख़तरनाक सूरत थींदी थी वञे ऐं उन खां पाण तक़रीबन वाक़ुफ़ आहे त हिकु दफ़ो वरी पंहिंजा सभी दोस्तनि खे गॾिजे विहारिजे ऐं ॻाल्हि ॿोल कजे ऐं ॻाल्हि सम्झिजे ऐं सम्झाइजे ऐं पोइ जेका असांजे वतन जे फ़ाइदे में आहे जेका माण्हुनि जे फ़ाइदे में आहे उन पासे असीं पंहिंजी का लाइ अमल जोड़ियूं तंहिंजे करे अॼु असांजो हिकिड़ो जॉइंट डिक्लेरेशन जंहिं ते असां सभई सियासी पार्टियुनि जा साथी जेके ते वेठा आहियूं उन्हनि ते हिकिड़ो गॾियल असांजी राय मां जोड़ी आहे उहो जॉइंट डिक्लेरेशन असां हितां तक़रीबन तयारी थिया आहियूं का हिकिड़े कंहिं दोस्त जी पॉइंट आहे उहा हुन में शामिलु कई आहे त सिंध जो माण्हू सिंध जो लेफ्ट सिंध जो कॉम्पर्स सिंध जो आवाम सिंध जो इंटेलेक्चुअल सिंध जो वकील सिंध जो सहाफ़ी उहो इन मामले में इन इश्यूज़ जे बारे में छा थो सोचे ऐं उनजो मुतालबो छा आहे अॼु तमामु ज़बरदस्त ॻाल्हियूं थियूं आहिनि ब्रीफली ॻाल्हि ॿोल थी आहे शयुनि खे सम्झण जे लाइ ही सिंध जेका आहे इहो आज़ाद वतन तौर ते तारीख़ में रही है कुदरत जो कानून है फितरत जो कानून है त शयूं हूंदियूं कोन्हनि पियो कंहिं सबब जे करे पैदा थींदियूं पाकिस्तान हो कोन वो माण्हुनि जी जदोजहद जे करे ऐं सिंध असेंबली जे रेज़ोल्यूशन जे करे पाकिस्तान ठहियो ईअं ई जेका सिंध आहे जेकर सिंध जी असीं तारीख़ था पढ़ूं त आद जुगाड़ खां वठी जेका किताब लिखिया विया आहिनि जेका रिसर्च आई आहे त उहे बुनियादी आर्म्स जेके ह्यूमन हिस्ट्री खे जंहिं शेप कयो वो पहिरीं ज़मीन कहिड़ी हुई उनजे बारे में नयो रिसर्च जो आहे पहिरीं ज़मीन इहा ज़मीन हुई जेका कंहिं दौर में हिते न हुई दुनिया जे ॿिए खिते में हुई पोइ सफ़र कंदी कंदी करे हिते आया ऐं पोइ जानदार शयूं हिकिड़ो सफ़र कंदे हिन पासे आयूं ऐं ॿियूं जानदार शयूं हितां सफ़र कंदे ॿिए पासे आयूं जितां ॿियूं तहज़ीबूं ठहियूं ऐं हिकिड़ो टुकड़ो जेको बि जंहिंखे असीं एशियन प्लेट था चऊं उहो अची हिते आया ईअं हिन जो वजूद न हो इहो ठहियो पर ही जेका सिंध ही खितो इहो जॾहिं तहज़ीबनि जी तारीख़ था पढ़ूं उन सॼी तहज़ीबनि तारीख़ में वेदनि जे ज़माने खां वठी उन खां अॻु बि इहे शइ सिंध तॾहिं बि हुई इन ते हज़ारे हमला थिया हज़ारे आया यूनानी आया अगून आया तरखान आया जेके कुछ आया पर सिंध खे हू ख़त्म कोन करे सघिया ऐं सिंध अॼु बि आहे ऐं जॾहिं जेके आया उहे सभु ख़त्म थी विया ऐं तारीख़ ई आहे सिंध जी त सिंध सदाईं वेठ कई आहे जॾहिं यूनान सिकंदर आज़म आयो तॾहिं सिंध वेठ कई सिंध जो बादशाह हस्ती तौर सां गॾिजी वियो ऐं वेठ बैठ कंदे 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 उहो शहीद थियो ऐं पोइ ही खितो जंहिं खिते वेठ जे करे मजबूर कयो सिकंदर खे ऐं सिकंदर पोइ रिटर्न थियो उहो सिंध आज़ाद जॾहिं हिते अंग्रेज आया तॾहिं बि वेठ थी ऐं उन खां पोइ जॾहिं अंग्रेज़नि खे मजबूर कयो भॼण ते तॾहिं आज़ाद वतन तौर ते 1940 जी करारदाद तहत असीं एग्रीमेंट थी हिकिड़ो ठाह थियो उन ठाह ते हिन असीं तव्हांजी फेडरेशन में शामिल थियूं था आज़ाद वतन हूंदासीं आज़ाद वतन तौर ते सिर्फ़ 2.5 खाधा टमाटो हूंदा उन साॻी डिक्लेरेशन में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि शामिल आहे त जंहिं बि टाइम ते इहा रियासत जेका शामिल थी थी कॉन्ट्रैक्ट में वो पंहिंजो फ़ैसिलो करे पंहिंजी ख़ुद मुख्तियारी जो अलहदगी जो त उहो बि फ़ैसिलो करे सघे थी अॼु
पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट ऐं उनजा हलाईंदड़ माण्हू इन ॻाल्हि खां वाक़ुफ़ आहिनि। सिंध जे मुस्तक़बिल जे बारे में फ़ैसिलो करण जो इख्तियार जे करारदाद जे एग्रीमेंट तहत थियो हुयो, उनजो फ़ैसिलो करण जो इख्तियार असांखे आहे। उनजो फ़ैसिलो करण जो इख्तियार सिंध खे आहे। उनजो फ़ैसिलो करण जो इख्तियार एस्टेब्लिशमेंट खे नाहे, न उनजे मख़सूस जेके उनजा हवारी जेके वेठा उन्हनि खे इख्तियार नाहे। उहो फ़ैसिलो असांखे त असीं सिंध जे बारे में पंहिंजो फ़ैसिलो छा कंदासीं। शुरू खां वठी जीअं पाकिस्तान ठहियो, इन्हनि जो हर अमल अवाम दुश्मन। कुछ स्टडीज थी, पहिरीं स्टडी थी त बाबा पाकिस्तान ज़रई मुल्क है, इहो ज़रई तरक्की की कंदो, कमीशन उठाईंदो। कायदा आज़म जे टाइम ते हिते कमीशन सिंध में थियो, लियाकत जे टाइम ते हिकु कमीशन थी। उन्हनि ॿिन्ही कमीशन जी रिकमेंडेशन इहा हुई तक़रीबन, हिकिड़ो हिते नोट हुयो, इख़्तिलाफ़ हुयो, पर उन बुनियादी ॻाल्हि इहा हुई त जे ही मुल्क तरक्की न करे सघंदो जेसि ताईं जागीरदारी ख़तम न कई वेंदी ऐं ज़मीनूं जेके उहे हार में न विराई वेंदियूं। जॾहिं इहा ॻाल्हि कई वई, उन टाइम ते जेके जागीरदार जेके मथे तबके जा माण्हू हुया, आलम हुया, उन्हनि आलमनि खां इहो किताब लिखायो आहे, तशरीह कराए वियो त ज़ाती मिल्कियत जेका आहे उनखे ख़तम करण जेका उहो गैर शरई वॾा वॾा किताब लिखिया, वॾा वॾा आलमनि उन टे किताब लिखिया। ऐं पोइ उन टाइम ते फेडरल शरीयत कोर्ट इहो फ़ैसिलो ॾिनो त इहा जेका मिल्कियत आहे, इहा मिल्कियत ज़ाती जेका ख़तम न करणु खपे। उनजे ख़िलाफ़ अॼु बि सुप्रीम कोर्ट में अपीलूं पयूं आहिनि, पर जुडिशरी जी पोजीशन पाण ख़बर है, फ़ैसिलो ॿुधण जो तयार कोन। पहिरीं भाषा लॻी, इहो बि सहिरो सुधरे अचे थो। ओ दोसू जो केस, उनमें सिंध जे हिकिड़े जस्टिस, सिंधी जस्टिस, उनखे मार्शल लॉ खे गैर कानूनी डिक्लेयर कयो ऐं उहो फ़ैसिलो वरी वियो फेडरल में, ऐं फेडरल में उनमें जस्टिस मुनीर जेका आहे उन वरी उन फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। असांजो माण्हू मुसलसल इन मामले में जदोजहद जे मैदान में ॻाल्हि पंहिंजी उहा सिधी समुझ जो माण्हू कंदो अचे थो। जेकॾहिं उहो फ़ैसिलो सिंध जे माण्हू जो, सिंध जे जस्टिस जो लिखियल फ़ैसिलो उहो बरक़रार हुजे हा त पोइ मार्शल लॉ न लॻे हा। जेकॾहिं मार्शल लॉ न लॻे हा त 1960 वारो जेको सिंतास मुआहदो उहो कोन थिया। सिंतास मुआहदे उन में जेके टे नदियूं जेके जंहिंमां असीं लोअर रेपर में हुन जा असीं शेयर होल्डर उन्हनि इंडिया खे पूरो करे छॾियो। पोइ सभु वसीला असांजा जेके उहे फ़ैसिला कंदा आहिनि, टोटल फ़ैसिला कंदा अदला रही कोन। उन्हनि जी कोशिश हुई कि अदला अपाज थी सघे। वरी के जस्टिस ईंदा रहिया जेको उन्हनि जे मंशा जे ख़िलाफ़ के ॻाल्हि कई हूंदे त उनखे ब्लैकमेल कई वेंदी। जी काज़ी फ़ाइदे असांखे हुनखे रेफरेंस कंट्रोल में जॾहिं थी वियो तॾहिं हाणे फ़ैसिला असांजे फेवर में कर, उनखां फ़ैसिलो जेका फ़ैसिला उनखां करणा हुआ कराए। हाणे जेका 26 अमेंडमेंट आई है, उनजे अमेंडमेंट में जस्टिस, चीफ जस्टिस थींदो के उनजा फ़ैसिला कंदा, जंहिंमें असद पीपल्स पार्टी नवाज शरीफ जी वेठी है। हालत ये त असांजे इलाइक़नि जा जेके वकील आहिनि, जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां, जेके रूलिंग पार्टी सां, उहे वञी ज़िया लंजार वटि मीटिंगूं कनि था ऐं हिन वटि मीटिंगूं कनि था त हीअ जेका हाणे तव्हां लिस्ट पिया ठाहियो उन में मुंहिंजो नालो शामिल कजो, असीं हर क़तारी करण जे लाइ तयार आहियूं। ऐं पोइ इन क़िस्म जा जेके जस्टिस उहे अचनि था ऐं उहे ई अची जेका कॉन्स्टिट्यूशन बेंच में वेठा, जेको अचे ई उन्हनि जे इशारे तो उहो फ़ैसिला करणु कंदो। तंहिंजे मुकमल तौर ते अपाहज हिकिड़ी जुडिशरी जेका पाकिस्तान में उहो वेठी आहे, उनजा फ़ैसिला उन्हनि जे इशारे ते हिकिड़ी ॻाल्हि अॼु जी ॻाल्हि आहे कोन। अलाए केतिरे अरसे खां पाकिस्तान जा जस्टिस नाले वारा जस्टिस चवनि पिया त असांखे डिक्टेशन थी मिले, अलाए केतिरा जस्टिस डाउन करे विया आहिनि, अलाए केतिरा जस्टिस खे कुझु ई कोन सघनि। इहा जुडिशरी जी पोजीशन आहे, उन ते ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे। हाणे उन जे ख़िलाफ़ जेकॾहिं वकील उथनि त पूरी प्लानिंग थिए थी त बाबा जेके काउंसिल आहिनि, सूबाई काउंसिल आहिनि, सिंध बार काउंसिल है, पाकिस्तान बार काउंसिल है, उन में नुमाइंदा कहिड़ा खपनि,
जंहिंजो फ़ैसिलो केरु करे ज़रदारी करे उहे फ़ैसिला ईंदा ऐं उते वञी पाकिस्तान बार काउंसिल में सिंध बार काउंसिल में नुमाइंदा उहे थींदा पोइ वरी फ़ैसिला ईंदा ज़िया लंजार खे ऐं ज़िया लंजार उन जुडिशियल कमीशन में वेंदो जंहिंमें जस्टिस केरु थी उन जुडिशियल कमीशन में वेंदो जंहिंमें चीफ जस्टिस केरु थी जेकॾहिं को थोरा घणो गड़बड़ हूंदी उन जस्टिस खे जस्टिस कोन कंदा उनखे एक्टिंग करे कंदा पोइ वरी ॿियो को माण्हू हूंदो उनखे रवानो कंदा पोइ वरी टियों माण्हू जो सफ़ाई को चई थो हूंदो उनखे चीफ जस्टिस कंदा इहा जुडिशरी सूरत आहे हाणे इन सॼी जुडिशरी जी सूरत आहे इन क़िस्म जी आहे ऐं ॿिए पासे पाण हिकु हिसाब ॿुधायूं हर वसीलो न खणी बिज़नेस जी इलाक़ा कहिड़ी ज़मीन जेका बची असांजो चटे वारे पासे वञो बंबोर कीचर कोस्तान सॼो खीरथर बैरा टाउन जुल्फाराबाद हेठि बेट गारो जल हिकड़ी कोर्ट फैसलो ॾिनो असांजे फेवर में वरी सिंध गवर्नमेंट पचे चलो ते बैठी है जेको फैसलो अपील करे वेठी जेकर उहो फैसलो जे फेवर में न थिए त चवंदा असीं कानून जे सनती मरकज़ ता बनायो हिते वरी ॿिया कुझु बूटा था लॻायूं इहो असांखे ॾियो कोन कोन प्रोजेक्ट लागू करण जेकर कब्ज़ो जे हवाले थी उन्हनि जे लाइ पीपल्स पार्टी का ही जो कारो कानून है बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट अमेरिकन एक्ट इहो ठाहियो हो इन तक जो एसआईसी ठाही एंड एसआईसी खां पोइ इन्हनि हमरान जो पेट कोन भरियो चवंदा हुआ इन खां पोइ माण्हू अञा रेजिस्ट कनि था बीका एक्ट आयो रेजिस्ट कनि था इनखे रोके अञा माण्हू सिंध जा उथनि था त उन्हनि खे अपाहज थी लॻे ही सखर कशकोर जेकबाबाद भोजकी धारे राज हथियार जदीद नेटो अब नेटो जा हथियार कंहिंखे थ्रू ईंदा आहिनि असांखे ख़बर कोन्हे केरु थो करे रियासती इदारा मुलसिन ही धारे राउंड जा एजेंट आहिनि ऐं ही जेका वॾे राउंड जा एजेंट आहिनि उन एजेंटनि जेका आहे उहो सॼी उन इलाइक़े जी जेका सूरत आहे छो त उते गैस आहे छो उते पेट्रोल आहे छो उते जी ज़राअत जी उन तबाह करणी आहे एजुकेशन जी तबाह करणी आहे हू उन्हनि जे इच्छा खे सभु कुझु करणु खपे आहे बाक़ी शहर दहशतगर्दी हवाले अञा ही इलाइक़ो ॿियो इलाइक़ो जेको जदोजहद कंदो पोइ इन्हनि खे छा कंदासीं जे इन्हनि खे नशो हर नंढो वॾो नशो उनमें एसपी पाण मुलस आहे ही पाण मुलस एसएचओ कुछ न कर सके एसएचओ रुकावट बणिजंदो त एसपी साहब जो फोन अची वेंदो भाई ठीकु मुंहिंजो आहे जेकॾहिं एसपी साहब चवंदो त इनखे मुंहिंजो शहर में रहे आईजी साहब अची वेंदो डीआईजी साहब अची वेंदो पंहिंजो को ज़िलो हूंदो को हिकिड़ो त उनमें थोरा घणी रुकावट कंदा सफ़ाई पंहिंजी पेश कंदा न त ॿियनि पासनि खां रूप पंहिंजा रूप ठाहे ॾींदा आईस यूनिवर्सिटियूं उनजी पोजीशन इहा लॻी पई शागिर्दनि खे अपाहज करणु माण्हू उथी न सघनि माण्हू नशे में गर्क हुजनि 2100 में गर्क हुजनि आदाब अलाए कहिड़े नशनि जा नाला उहे पिया पाइनि शराब हुजे ठरो हुजे हिकिड़ो रेडी वारो मज़दूर उहो शाम जो 500 रुपया जेका कमाए 600 रुपया कमाए ऐं घर में पंहिंजी घर खणी वञे वो रेडी वाले मजदूर के एड़ो आदि कयो आहे जो को शाम जो 500 600 रुपया वो कमाए थो वो बचे तो वही शराब 600 रुपए की 800 रुपए की पैंट आई वो पैंट बचो घर वञे तो घर का जो बच्चो है वो लंगण पियो उनके मानी मिले कोन थी उन जो अटो खणी वञे कोन थो पोइ वरी सूरत आहे इन क़िस्म जी चइबो हाणे आपका की शरह छो वरी जेका न्याणी ॾिसंदी त मुंहिंजो बच्चो बुखियो पियो मरे ऐं ही शराब खणी आयो ही पीए पियो ऐं पंहिंजे बच्चे जी बुखो जाणी करे वटि पुॼो आहे उहो आपघात कंदी ॿियो छा कंदी इहा आपघात जी सॼी जेका सॼी गेम आहे जेको जंग इहा टोटल माहौल जेको हुन रियासती इदारनि गवर्नमेंट एमपीस एमएनएस लोकल सतह जो एमपीस एमएनएस ठीको यूसी जी टिकट उनखे मिलंदो जेको मनशा थो सघे जेकॾहिं अञा घुटे जो मालिक आहे त पोइ उनखे वरी टिकट मिलंदो सूबाई सघे जेकॾहिं यूसी जी जेकॾहिं वधीक पैसा ॾेई थो सघे त उनखे मिलंदो इहो उन्हनि सिंध जी सॼी सूरत करे छॾी आहे इन सूरत में असीं जेके माण्हू आहियूं असां माण्हुनि खे इन ते गौर वीचार करे का जदोजहद करणी पवंदी असां काफ़ी दोस्तनि ते ॻाल्हायो आहे ब्रीफली ॻाल्हायो आहे ज़बरदस्त ॻाल्हि ॿोल थी आहे मुझे ख्याल हो त पंहिंजो दयाल खां गीत ॿुधिजे आखिर में की हाँ हलो मुंहिंजा पांदी हलो जिते मुंहिंजा माल जिते मुंहिंजा माण्हू आहिनि जिते मुंहिंजा माण्हू आहिनि जिते मुंहिंजा कोच आहिनि उन्हनि ॾे हलण जी ज़रूरत आहे उन्हनि वटि
असांजा बल आहिनि। असांजो साथी केरु थी सघे थो? असांजो साथी वो पीर थी सघे थो जेको एस्टेब्लिशमेंट जे इशारे ते कंहिं टाइम ते तव्हां सां गॾु हूंदो, तव्हांजी जदोजहद खे तारको करण जे लाइ गॾु हूंदो, वरी हुकुम थींदो त पोइ थी रहे उन जे आसिरे सां जदोजहद करियूं छा? असीं उन जे आसिरे जदोजहद करियूं जेको इक़्तिदार जो आसरो वठी वेठो आहे हींअर न त पोइ इक़्तिदार जी कुर्सी मिले के गवर्नर थिया, मिनिस्टर थिया, एमपी थिया, एमएलए थिया, जेको किथे किथे कुर्सी ख़ातिर कुर्सी जे लाइ कंहिं सां बि इताअत करण जे लाइ तयार आहे, रहसन दहशतगर्दनि सां इताअत करण जे लाइ तयार आहे। छा उहो असांजो साथी थी सघे थो? उहो जदोजहद में असांजो सपोर्ट थी सघे थो, अॻिते वधी सघे थो? असांजे लाइ सुवाल आहे। असांजा साथी केरु थी सघंदा? असांजा साथी, असांजे इताअत जा साथी उहे माण्हू थी सघनि था जेके हिते अॼु वेठा आहिनि, जिन जो फिल्म यकीन आहे पब्लिक सां, अवाम सां इताअत। असांजो पंहिंजो पाण में जॉइंट इतिहाद जी ज़रूरत आहे। उनजी शिकल कहिड़ी हुजे इन ते गौर वीचार करण जी ज़रूरत आहे। उनजो तरीक़ेकार, उनजी स्ट्रेटेजी कहिड़ी हुजे इन ते गौर वीचार करण जी ज़रूरत आहे। हीउ साॻियो जेको गुज़िरियल वारो मिसाल आहे जंहिंमें बिगड़ो जेका ही सूरत पैदा थी पाणे त कोन थी। इन में असां सभिनी दोस्तनि जो किरदार हो। असीं गस, गली, ॻोठ, पाड़ो, प्रेस क्लब, चौक, हंध सां कोन चढ़ियो जिते असीं न पिया आहियूं। असीं अकेले सर अकेले वियासीं। ॻाल्हि असांजो इताअत जो मौक़िफ़ थे, असांजो इताअत जो ॻाल्हि थे, असांजी जंग, असांजो दुश्मन साॻी आहे, इन ते असीं क्लियर रहियो असांजो इताअत। असीं पंहिंजा पाण में जॾहिं सॾ थियोसीं तॾहिं वेठासीं हीअ तरीक़े ॻाल्हि न करे इहो इताअत आहे। जेकॾहिं इन सॼी सूरताल में को माण्हू इहा ॻाल्हि थो करे त इन जे विच में इताअत कोन्हे त उहो प्रोपेगेंडा थो करे, ऐं उहा प्रोपेगेंडा असांजे हिन इताअत जी नफ़ी करे ऐं उन्हनि जो फेवर करे। इन में किथे काई ॻाल्हि जेका करे थी उन जी ॻाल्हि ऐं सम्झो असांजो इताअत आहे, ऐं उन इताअत जे ज़रिए असां माण्हुनि ॾे वियासीं, पब्लिक ॾे वियासीं, ऐं पोइ पब्लिक रिज़ल्ट छा बाबा बिगड़ो न उन खां अॻु में छहनि कैनाल जे ख़िलाफ़ शहर में सॾ थो ॾियां। हमरा खे ख़बर कोन्हे पार्टी कहिड़ी सॾ थी, फेसबुक ते रखई, शाम जो शहर बंदि थिए, माण्हू पुछो कोन त पार्टी कहिड़ी आहे, माण्हू कहिड़ो, शाम जो शहर बंदि थी वियो, वापारी उन सां गॾु थी विया, ॻोठ गॾु थी विया, को झंडो कहिड़ो, को झंडो कहिड़ो। इहा छा थी? इहो पब्लिक जो, अवाम जो जेको इताअत हो, उन जेको असीं हिकु घटि गति ॻोठ ॻोठ जेको वियासीं, उन जी रिज़ल्ट हुई। इहो असांजो हिकिड़ो आज़मूदो, हिकिड़ो आज़मायल हिकिड़ो मिसाल आहे। आउं सम्झंदुसि त असीं माण्हू आहियूं, असीं पॉलिटिकल पार्टियूं, असीं वियूं, असीं पंहिंजी ॻाल्हि खे सम्झूं, ऐं असीं पंहिंजो पाण में सलाहूं करियूं, जॉइंट डिक्लेरेशन करियूं, असांजो कोई पार्टी सॾ थिए उन ते वञूं, ऐं पोइ असीं वरी पकड़ी ऐं माण्हुनि खे असीं वञी जाॻायूं, अवाम खे असीं वञी जाॻायूं, ऐं अवाम खे जाॻाइण खां पोइ जॾहिं असांजी ताक़त ईंदी, ऐं जॾहिं ताक़त ईंदी उहो बिगड़ो ते उनजी असीं रिज़ल्ट मिली त ताक़तवर धुरियूं उहो सभु जो सभु पोइ खे हटण ते मजबूर थियूं। इहो अवाम जी फतह, इहो अवाम जी फतह, असांजी पूरी स्टेट इन सॼी शइ खे अॻिते वधाईंदे इहा ॻाल्हि चिठी आहे जी मुंहिंजे साथियुनि काफ़ी ज़िक्र कयो त जॾहिं बि सिंध जो माण्हू रेज़िस्ट आयो आहे, देर जे लाइ आयो आहे, तॾहिं उन फतह हासिल कई। छा वरी यूनिट में अयूब खान सां गॾु केरु वेठो? उनजो वज़ीर ख़ारजा केरु? पाण ख़बर कोन्हे छा? वेठो ज़ुल्फ़िकार साहब। उन हूंदे बि माण्हू विड़िया पोइ एमआरडी जी तहरीक में नाटक में थिया, असांखे ख़बर कोन्हे छा? माण्हू विड़िया पे असल जदोजहद पे कयूं जो नेठ फतह कंहिंजी थी। पोइ जुडिशरी जी जदोजहद जे टाइम ते जॾहिं आख़िर टाइम ते मुशर्रफ जे ख़िलाफ़ फ़ैसिलो थियो, उन खां पोइ लंडन जी कॉन्फ्रेंस थी, लंडन जी कॉन्फ्रेंस खां पोइ असीं वापसि आयासीं, एमपीओ सां ताक़त करासीं, असीं जदोजहद को हलाईंदासीं, उन सॼी जदोजहद में ताक़त कयो पियो। उहो माण्हू कहिड़ो जंहिं चयो त वुमेन प्रोटेक्शन बिल आयो तंहिंजे करे मुशर्रफ खे सपोर्ट कंदुसि, ऐं तव्हांजी जदोजहद जो हिसो कोन पाण ख़बर कोन्हे छा? ऐं पोइ असांजो हिस्सा कोन थियो, उन वञी उन्हनि सां इताअत कई, पर पाण माण्हू अवाम रिज़िस्ट इहो सॼो पीछो रहियो। आउं सम्झां थो त हिन में असीं जेके वकील दोस्त हलिया विया आहिनि, वकील अॻवान, इहे वापारी, सियासी पार्टियूं, इंटेलेक्चुअल, अदीब, शाइर, अदियूं, भेनरूं, मज़दूर, इहे सभई पाण गॾिजी पाण जदोजहद कंदासीं। सिंध असांजो आज़ाद वतन आहे, आज़ाद रहियो आहे,
वो असांजो पैक्ट पुराणो वो अॼु बि क़ाइमु आहे, वो इंटैक्ट आहे, फील्ड में आहे। 1940 जी करारदाद अॼु लाइ फील्ड में आहे। सिंध खे उन फील्ड उन पैक्ट उन करारदाद के खिलाफ सिंध के ग्रांड की साजिश को भी एस्टेब्लिशमेंट कंदी जेस ताईं सिंध जो हिकिड़ो बच्चो हिकिड़ी भी न्याणी जिंदगी आहे तव्हांजी किस्म जो ये वतन असांजो आहे, ये वसीला असांजा आहिनि, ये ज़मीनूं असांजो आहिनि। इनखे गॾिजण जी ज़रूरत आहे। पीपल्स पार्टी शहबाज शरीफ ऐं इक़्तिदार जी इंतज़ार में वेठल सभु घुरियूं इहो सिंधी माण्हू सम्झे, इहो लाइन कढे जेको इक़्तिदार जे लालच में वेठो आहे, इहो जेको लाइन कढे त उहे सभु जूं घुरियूं सिंध जा वसीला 3 वार करण जे लाइ तयार वेठा आहिनि। पाण खे ख़बर कोन्हे जेके अॼु जुदा वेठा आहिनि हिन भाषा में जे बारे में जो राय छा हुई, कालाबान ते जे लाइ राय छा हुई, ऐं पोइ वरी पिया पोइ वरी ॿी ॻाल्हि कई। हींअर हिन में चाहियो दफ़ा कोई चैनल कोन बैठल पोइ वरी क़बूल कई। हाणे 27 तरमीम जी ॻाल्हि कंदासीं, साॻी माण्हू चवंदा 27 तरमीम कोई कोन थी अचे, पर 27 तरमीम पोज़ीशन इहा आहे त उन्हनि खे अची असेंबली अंदरि ठहियल ठुकियल ड्राफ्ट कंदो उहो हाउ बसि। इस्लामाबाद में वेठासीं हिकिड़े में कॉन्फ्रेंस में असां साथी आया, उन्हनि चयो त ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम ते प्रोग्राम थियो, वज़ीर आज़म साहब खे सॾु कयो त महिरबानी करे तव्हां अचो ऐं चीफ गेस्ट जी कुर्सी ते अची वियो। हमरा उथे न छो त पासे में हाफ़िज़ साहब वेठो, उनखे सॾु थियो चीफ साहब अचो मथे कुर्सी ते अची वियो। वज़ीर आज़म साहब जी पोज़ीशन अहिड़ी आहे जेको नालो थी सॼी दुनिया में उनजी पोज़ीशन अहिड़ी आहे जेसि ताईं हू नथो चए तेसि ताईं उथी नथो सघे। ऐं नेठि हाफ़िज़ साहब जी जाओ जाओ जॾहिं उन ॾियो साहब चयो असांजो ठीकु आहे जाओ जाओ त पोइ हमरा मथे वञी कुर्सी ते वेठो। पोइ चयूं त हिन इनॉग्रेशन जे लाइ तूं ॻाल्हाए, चई त इहो सॼो किरदार त असांजो आहे ई कोन, सॼो कमु ड्राफ्ट इन्हनि ठाहियो आहे, सॼो कमु इन्हनि जो आहे, तंहिंजे करे सॼो कमु इन्हनि जो आहे। हिननि सॼनि कमनि खे हाणे जो नाश्ता हुते करे जामिया जी ॻाल्हि बिल्कुलु सही। अॻे जॾहिं ही नाश्ता उन्हनि सां गॾु कंदा आहियूं डायरेक्ट कंहिं ज़िया लॻंदो त हिन पासे वारे मुल्क में तबाही कणी आहे ऐं उनजी रिज़ल्ट असां हाणे हिन इंटरनेशनल सूरत में जामिया जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त हिननि खे ईरान वारी सूरत में हिनखे ज़रूरत आहे सॼे मामले में। हीउ खेतो कोन हुन खपे, हीउ असांजा माण्हू न आहिनि। वो पंजाब जी शायर है, उनकी शायरी है, बुखे नंगे मैं ते तू लुट के खा गया रावलपिंडी वाला। धरती की ते सन चौकीदार बन बैठे ने मालिक यार न सादा न तोड़ा यार अमेरिका दे पल्लेदार सादा तोड़ा अल्लाह सजो ही अमेरिका जे इशारे ते हुकम जे त पुजो वञनि हुकम त थियो वञनि। इन जे खिलाफ सभई माण्हू उथनि पुरमन टेकी जदोजहद करे अॻे जी पाण फतह हासिल कयो की वरी पाण फतह करे पाण गॾु हूंदासीं अचो कोठनि ते रुख कयूं माण्हुनि ते रुख कयूं हिकिड़े वधीक अवामी इताद उनजी उन्हनि खे बहाल कयूं माण्हुनि खे वरी बि पंहिंजा पाण में गॾिजायूं हिक ॿिए खे सलामींदा रहो ऐं वधंदा रहो। सिंध दुश्मन मुल्क दुश्मन सभिनी मनसूबनि खे तबाह कयो। तव्हां सभिनी जी दोस्तनि